भेटाई साहब रहमतुल्लाह ताला ने फरमाई दो नवनियर दहदामणियो वाह शेर खुदा तुझी ताकत नवनियर दहदामणियो 15 पींढ पयास पर जडे पंहिंजा सजन ॾिठास त छिरक छिनाई हिकिड़ो आयत मुबारक जेका मूं तव्हांजी खिदमत में तिलावत कई इन जे मुतालिक ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ कंदासीं। मौज़ू कुझु मुंहिंजो पुराणो थी वियो आहे पर हाणे मौज़ू जंहिं शख़्सियत जो ज़िक्र आहे उहो पुराणो थींदो कोन्हे। दरअसल रमज़ान शरीफ़ जे आख़िरी जुमे खां अॻे जुमे ते मूं तव्हांखे बदर ऐं सैयदना शेर ख़ुदा अली मुर्तज़ा जे ज़िक्र ख़ैर जो चयो हो। पाण बदर जो ज़िक्र त ॿुधोसीं पर सोणे शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ज़िक्र बाक़ी रहिजी वियो। इहो ज़िक्र ईअं खणी सम्झो त बसि उॾार हुयो तव्हांजो। सो हज़रत शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बहादुरी जुर्रत ऐं कमालात जूं ॿ टे ॻाल्हियूं कजनि छो त जंगी हालात में शेर ख़ुदा जो ई ज़िक्र वणंदो छो त शेर जे ज़िक्र ॿुधण सां माण्हू शेर थींदो आहे। भले जे ज़िक्र ॿुधण सां माण्हू में भलियूं ख़सलतूं ईंदियूं आहिनि। दिलेरनि जूं ॻाल्हियूं ॿुधी माण्हुनि में दिलेरी पैदा थींदी आहे। बुज़दिल जूं ॻाल्हियूं ॿुधी माण्हू बुज़दिल थींदो आहे ऐं मुसलमान बुज़दिल न हूंदो आहे, मुसलमान दिलेर हूंदो आहे। हज़रत सैयदना ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु संदन मज़ार मुबारक ते हिकिड़ो जुमिलो लिखियल आहे। बाबा जी रहमतुल्लाह ताला अलैहि अक्सर फरमाईंदा हा त अरबी में हिकिड़ो जुमिलो लिखियल आहे जंहिंजो तर्जुमो इहो आहे त अल्लाह करे छॾ बुज़दिल खे निंड ई न अचे, बुज़दिल खे छॾ निंड ई न अचे। ऐं बाबा जी जी ॿोली में पाण फरमाईंदा हा शाला बुज़दिलां कॾहिं नींद न आवे। त मुसलमान दिलेर हूंदो आहे, मुसलमान बुज़दिल न हूंदो आहे। असां वारिस आहियूं टीपू सुल्तान जा, असीं वारिस आहियूं हज़रत सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह ताला अलैहि जा, असीं वारिस आहियूं सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी रहमतुल्लाह अलैहि, ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु जा, हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जा, हज़रत अबू उबैदा बिन जर्राह रज़ी अल्लाह ताला अन्हु जा, ये समूरियूं शख़्सियतूं बहादुर आहिनि। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह जी ज़ात असांखे इन्हनि जी बहादुरी मथां हिसो अता फरमाए। आयत मुबारका जेका मूं तिलावत कई आहे उनजो जो तर्जुमो तव्हांजी खिदमत में पेश कयां उन खां अॻु में मोहब्बत सां शौक़ सां ज़ौक़ सां गॾिजी करे दुरूद सलाम खे भेरो ॾींदा हलो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मन वालुहु जी ज़ात बाबरकात कुरान करीम फुरकान हमीद जे अंदर इरशाद फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहु अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु जी ज़ात बाबरकात कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह। ॾाढा सुभान अल्लाह। अल्लाह करीम जी ज़ात फरमायो मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। वल्लज़ीना माहु ऐं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पंहिंजे मिठे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़िक्र ख़ैर खां बाद में पंहिंजे महबूब जे यारन जो ज़िक्र थो फरमाए। अल्लाह ताला फरमाए थो वल्लज़ीना माहु ऐं जेके मुंहिंजे मिठे मुस्तफ़ा सां गॾु आहिनि। ॾाढा सुभान अल्लाह। इहा सुभान अल्लाह ॿियनि जी हूंदी आहे। असां मुस्तफ़ा जे यारनि जो ज़िक्र ॿुधी ठरंदा आहियूं।
अल्लाह ताला फरमाए तो वल्लज़ीना माहू ऐं जेके मुंहिंजे मिठे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां गॾु आहिनि अल्लाह जे ज़ात उन्हनि जूं बस सिफ़तूं थो बयान करे। छा थो बयान करे? सही ब सिफ़तूं। अल्लाह ताला फरमाए तो अशिद्दाउ अलल कुफार, या पहली सिफ़त ऐं रुहमाउ बैनहुम, अल्लाह की सिफ़त बयान तो फरमाए। अल्लाह फरमाए तो मुस्तफ़ा जे यारनि के अल्लाह तबारक व तआला जेके कमालात ॾिना आहिनि, अल्लाह ताला जेके नेमतूं ॾिनियूं आहिनि, कमालात ॾिना आहिनि, औसाफ़ ॾिना आहिनि, उन्हनि औसाफ़नि मंझां पहिरीं वस्फ़ मुंहिंजे मुस्तफ़ा जे यारनि जी इहा आहे त अशिद्दाउ अलल कुफार, नबी जे दुश्मननि सां इन जो रवैयो सख्त हूंदो आहे। नबी जे दुश्मननि सां रवैयो सख्त हूंदो आहे। अॼु माण्हू चवंदा आहिनि साईं तव्हां लहजो सख्त था रखो। अदा अग़यार जे लाइ लहजो सख्त रखण इहो मुस्तफ़ा जे सहाबन जो तरीक़ो आहे। छो त यारी भी महबूब जे करे त दुश्मनी भी महबूब जे करे, मोहब्बत भी महबूब जे करे त कावड़ भी महबूब जे करे, दोस्ती भी महबूब जे करे त दुश्मनी भी महबूब जे करे। अल्लाह ताला फरमाए तो अशिद्दाउ अलल कुफार, मुझे नबी जा जेके यार आहिनि उहे पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात सां एतिरो प्यार कनि था जो महबूब जे लाइ वार जेतिरी भी तकलीफ़ बर्दाश्त नथा कनि। मदीने जो शहर आहे, हिकिड़ो मुनाफ़िक़ आहे जंहिंजो नालो आहे अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल। मदीने खां ॿाहिरि जंग ते निकिता, उते अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल चवण लॻो माज़अल्लाह माज़अल्लाह, महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी तरफ़ बुरो कलमो मंसूब करे चवण लॻो त माज़अल्लाह माज़अल्लाह, असीं मदीने मंझां इन्हनि खे कढंदासीं, असीं इज़त वारा आहियूं, असीं मदीने में ईंदासीं, पर ओ सोना बाबा कुर्बान वञा मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जे इश्क तां, उन जो पुट सचो आशिक़ रसूल आहे। पीर मुनाफ़िक़ ऐं रईसुल मुनाफ़िक़, यानी मुनाफ़िक़नि जो सरदार, ऐं पुट वरी महबूब जो सचो वफ़ादार। या ॻाल्हि हली वई काफ़िले में त अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल बकवास कई आहे। इहा ॻाल्हि हलंदे हलंदे संदे पुट जे कन ते पई। हाणे काफ़िलो जंग खां वापसि मोटियो। अल्लाहु अकबर कबीरा, महबूब जो सचो आशिक़ रसूल सहाबी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो परवानो मदीने जी घिटी में बीठो आहे, उघाड़ी तलवार खणी बीठो आहे त मुंहिंजे बाबे जो घोड़ो अचे। जीअं जो घोड़े ते सवार थी अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल पहुतो आहे, महबूब जे गुलाम घोड़े जी लगाम झली ऐं चवण लॻो आहीं तूं मुंहिंजो पीउ, पर यार ॻाल्हि ईअं कोन थींदी जो तूं मुंहिंजे नबी जो बेअदबी करी, मुंहिंजे नबी जी तौहीन करी। तो पंहिंजी ज़बान सां मुस्तफ़ा करीम जे लाइ जेके अखर इस्तेमाल कया उहे साॻिया अखर पंहिंजे लाइ इस्तेमाल कर। पंहिंजी ज़बान मां चओ त काइनात मां सभिनी खां वॾो ज़लील मां आहियां। पीउ पंहिंजे पुट जे अॻियां बीठो आहे ऐं पुट आशिक़ रसूल पंहिंजे पीउ खे थो चवे त चओ पंहिंजी ज़बान सां त वॾे मां वॾो काइनात में ज़लील तूं आहे। पीउ हेॾा होॾा जूं ॻाल्हियूं थो करे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो आशिक़, सचो वफ़ादार महबूब जो ग़ुलाम पंहिंजे पीउ खे चयो ख़बरदार ख़बरदार,
जेसी ताईं तू पंहिंजी ज़बान सां इहो न चवंदे त कायनात में सभिनी खां वॾो ज़लील मां आहियां ऐं कायनात मां वॾो इज़त वारो मुस्तफ़ा आहे, जेसी ताईं तू पंहिंजी ज़बान मां अदा न कंदे मां तोखे मदीने में अंदर घिड़ण कोन ॾींदुसि। अल्लाहु अकबर कबीरा। दुनिया ॾिठो त अब्दुल्ला बिन उबय बिन सलूल पंहिंजी ज़बान सां चयो त कायनात मां सभिनी खां वॾो इज़त वारो रसूलुल्लाह जी ज़ात आहे ऐं कायनात में वॾे मां वॾो ज़लील मां आहियां। अदा इश्क जी तकाज़ा इहा आहे। हज़रत अबू उबैदा बिन जर्राह रज़ियल्लाहु ताला अन्हु बदर जे मैदान में है। अबू उबैदा बिन जर्राह बदर वारे ॾींहुं हिकिड़ो सिर कटे उनखे ही वारनि में झले, उनखे ही हथ लोॾाईंदो, बाह लोॾाईंदो अची महबूब अलैहिस्सलाम जे साम्हूं आयो ऐं इहे खणी उन कटियल सिर खे महबूब अलैहिस्सलाम जी बारगाह में ही खणी फिटो कई। मदीने वारो महबूब फरमाए तो ओ अबू उबैदा ही कंहिंजो सिर खणी आयो आहे? अर्ज़ थो करे ओ सोहणा महबूब पंहिंजे बाबे जो सिर कलम करे खणी आयो आहियां। इहा ॻाल्हि जंहिंजे सीने में इश्क न आहे न उनखे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी त करे पंहिंजे पीउ जो सिर कलम कंदो आहे। हज़रत अबू उबैदा बिन जर्राह अर्ज़ थो करे ओ सोना महबूब पंहिंजे पीउ जो सिर कलम करे आयो आहियां। महबूब फरमाइनि था अबू उबैदा छो सिर कलम करे खणी आए? अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अवां जो गुस्ताख ऐं बेअदबात जे करे पंहिंजे हथ सां पंहिंजे पीउ जो सिर कलम करे तुंहिंजी बारगाह में अची दुनिया खे क़यामत ताईं ॿुधायो अथमि त अल्लाह जो क़ुरान सचो आहे त अशिद्दाउ अलल कुफ़ार। महबूब जा ग़ुलाम काफ़िरनि जे लाइ सख़्त दिल आहिनि पर रुहमाउ बैनहुम। अल्लाह फरमाए तो मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जी ॿी सिफ़त इहा आहे त नबी जे दुश्मननि जे लाइ त सख़्त मिज़ाज हूंदा आहिनि पर जॾहिं पंहिंजे महबूब जे यारनि सां पंहिंजे कलमा गो भाइरनि सां उथंदा वेहंदा आहिनि अल्लाह जो क़ुरान तो फरमाए रुहमाउ बैनहुम। ईअं उन्हनि जी पाण में मोहबत हूंदी आहे जीअं खीर खंड पाण में मिली वेंदो आहे। उन महबूब जे यारनि मथां हिकिड़ो यार आहे जंहिंखे चइबो आहे हैदरे कर्रार। छा चइबो आहे साईं? हैदरे कर्रार। ऐं तव्हांखे हमेशह चवंदो आहियां त फ़ख्र सां दुनिया खे ॿुधाईंदा कयो त अली असांजो आहे, अली असांजो आहे, अली निमाज़िन जो आहे, अली रोज़ो रखण वारे जो आहे, अली उन जो आहे जेको अबू बकर सिद्दीक़ सां प्यार करे, अली उन जो आहे जेको उमर फारूक सां प्यार करे, अली उन जो आहे जेको उस्मान ज़िन्नुरैन सां प्यार करे, अली उन जो आहे जेको फातिमा तो ज़हरा सां मोहब्बत करे, अली उन जो आहे जेको बीबी हफ्सा नबी जी हर घर वारी जो अदब एहतराम करे, अली उन जो आहे जंहिंजे वात मझां खुशबू अचे, जंहिंजे वात मां खुशबू अचे, जेको बावज़ू थी करे ऐं अल्लाह जे घर में वेही हैदर हैदर चवे अली उन जो आहे। अली उन जो नाहे जंहिंजे वात मझां धप ईंदी हुजे, अली उन जो कोन्हे जेको भंग जो कुंडो पीए अली अली चए मुंहिंजो न तुंहिंजो वात इन लाइक़ नाहे जो हैदर कर्रार जो नालो खणी। ये पाक हस्तियों आहिनि, ये पाक हस्तियों आहिनि जंहिंजो नालो बि वज़ू करे ज़बान खे पाक करे खणबो आहे। त अली कंहिंजो आहे? चओ असांजो आहे। अली कंहिंजो आहे? असांजो आहे। ऐं हर मुस्तफ़ा जो सहाबी कंहिंजो आहे? चओ असांजो आहे। महबूब जो अहल बैत भी असांजो त महबूब जा सहाबा भी असांजा। न को असीं काणा ऐं न को असीं काणी ॻाल्हि कयूं, न को असीं काणा ऐं न को असांजो काणनि वारो कमु। असां अल्हम्दुलिल्लाह महबूब जे बचड़नि सां बि प्यार कयूं ऐं मुस्तफ़ा जे सहाबनि सां बि प्यार कयूं। जे महबूब जे सहाबनि सां बि प्यार कयूं त महबूब जे अहल बैत सां बि प्यार कयूं, महबूब जे घर वारनि सां बि प्यार कयूं ऐं हर उन निस्बत वारे सां प्यार कयूं जंहिंजी निस्बत मुंहिंजे महबूब सां ॻंढियल आहे। त ज़िक्र आहे अॼु हैदरे कर्रार जो। कंहिंजो ज़िक्र आहे साईं? हैदरे कर्रार जो। वो हैदर जंहिंजे लाइ शायर चए तो लगाता था वो जब नारा तो
वो खैबर तोड़ देता था। अदा हैदर कर्रार ताकतवर अल्लाह जो शेर छा है साईं, ताकतवर अल्लाह जो शेर हाणे केर चवे न त अली के कंध में रसो बधी ऐं छिके गहले अची अबू बकर सिद्दीक जी बैयत कराई तो उनके चवदा उहो अली को बियो हूंदो मुंहिंजो अली हैदर कर्रार मुंहिंजो अली त शेर खुदा है। यो मुमकिन है कायनात में केर जाओ जेको हैदर कर्रार हजरत शेर खुदा अली उल मुर्तजा के गहले करे खड़ी अचे न न न न यो तो मानन में मुनाफरत विझण जे लाइ ॻाल्हियूं कंदो आहे ऐं दुनिया के हरू भरू तू मुंझाईंदो आहे। न न न अली हैदर कर्रार ऐं अचे त सोने अली जी हिकड़ी ॻाल्हि ॿुधायो गॾिजी करे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। ओ मुझा सोना हजरत सैयदना अली उल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा दुनिया ते आयो कोने अञा जाओ कोने। मक्के जो शहरा मदीने वारो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम भी हजरत सैयदना अली उल मुर्तजा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर में रहन था। जनाब अबू तालिब महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी किफालत फरमाइन था। महबूब अलैहिस्सलाम जो सौट रहे हजरत सोनो शेर खुदा महबूब भी इन्ने घर में हजरत बीबी उम्मे फदल हजरत फातिमा बिनते असद रज़ी अल्लाह ताला अन्हा या महबूब जी चाचिया जनाब अबू तालिब महबूब जा चाचा आहिनि ऐं शेर खुदा जी मां आहे फातिमा बिनते असद बाबू आहे जनाब अबी तालिब। महबूब पंहिंजे चाचे जे घर में रहन था। हजरत शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मां हजरत बीबी फातिमा बिनते असद रज़ी अल्लाह ताला अन्हा उम्मीद साथी थे। ओ मुझा सोना भाव हजरत फातिमा बिनते असद हजरत शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अमर साइन उम्मीद साथे थी। हजरत शेर खुदा पेट में आचो सुभान अल्लाह। हजरत अली उल मुर्तजा रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे अम्मा जे पेट में आ। अजीब ॻाल्हि थे थी जॾहिं भी हजरत बीबी फातिमा बिनते असद वेठल हूंदी ही सामो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात ईंदा हा। ही चाची आ हू भाइटियो आ ऐं अदबन हमेशा चाची जे लाइ भाइटियो उथंदो आहे। यही आहे साईं चाची जे लाइ भाइटियो उथंदो भाइटे जे लाइ चाची न उथंदी भाणेजे जे लाइ मासी न उथंदी। इहो अदब जो हिकिड़ो दस्तूर आहे पर इते अजीब थे थो। हजरत सैयदना अली उल मुर्तजा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अम्मा साइण वेठियूं हूंदियूं आहिनि जीअं जो महबूब अलैहिस्सलाम साम्हूं अचनि त हजरत बीबी फातिमा मुस्तफा जे इस्तक़बाल जे लाइ उथी बीहे महबूब खे ॾिसे ऐं उथी बीहे। अरबन जो दस्तूर आहे अरब पाण खे गैरतमंद कौम सम्झंदा हा। हाणे जो चाची जो उथी बीहे भाइटे जे लाइ त बीबी फातिमा जा जेके भाइर हुआ उन्हनि भाइरनि खे इहा ॻाल्हि वणी न त असीं गैरतमंद अरब आहियूं ऐं तूं पंहिंजे भाइटे जे लाइ उथी थी बीही इहा असांखे ॻाल्हि वणे नथी। तूं वेहंदी कर उन जो इस्तक़बाल करण जे लाइ वेहंदी न कर। वाह सुभान अल्लाह जेका ॻाल्हि हज़रत बीबी फातिमा थी ॿुधाए चवे थी भाइरो छा ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे मां पंहिंजी मर्ज़ी सां उथंदी न आहियां। जॾहिं मदीने वारो महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम साम्हूं खां ईंदो आहे त हीअ ॿार जेको मुंहिंजे पेट में आहे उहो ॿार मूंखे मजबूर कंदो आहे त उथी बीही इस्तक़बाल करे।
पेट में केरा जो अली उल मुर्तजा, पेट में केरा अली उल मुर्तजा। वाह सोहना अली, तू पैदा थियण खां अॻु में मदीने वारे महबूब खे सुञाणी थो। भाइरनि चयो त इहे थियूं तूं ठंडियूं ख़बरूं थी करी, इहो बि कॾहिं मुमकिन आहे त पेट जो ॿार माण्हू खे मजबूर करे हे उथी बीहे। भेण चवण लॻी त का बनावटी ॻाल्हि नथी कया, कूड़ नथी हणा, हक़ीक़त इहा ई आहे त जेॾी महिल महबूब साम्हूं खाईंदा आहिनि त ही पेट वारो ॿार मूंखे मजबूर कंदो आहे, मां उथी बीही उनजो इस्तक़बाल कंदी आहियां। भाइरनि चयो हाणे खां इम्तिहान करे वठूं। उनखे विहारियो, विहारे करे उनखे ॿधऊं रसनि सां। जो हाणे पाणे ख़बर पइजी वेंदी, उठ चवी त मूंखे इहो ॿार मजबूर कंदो आहे, हाणे भला ॾिसूं था छा कयूं। अम्मा साइण खे विहारे ॿधऊं। सुभान अल्लाह। हज़रत शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे मां जे पेट में आहिनि, ॿधी करे विहारियो। विहारे हाणे चयो त हाणे महबूब अचनि, पर अल्लाहु अकबर कबीरा। जीअं जो महबूब अलैहिस्सलाम साम्हूं खां आया, वाह शेर खुदा तोखे अल्लाह जी ज़ात ताक़त ॾिनी आहे। हाणे जेको भौंके त अली खे कंध में रसो विधी ऐं छिकी आया, उनखे चयो ही त अली हिन वक़्तु जवान लॻो पियो आहे, ख़ैबर जो किलो पंहिंजे हथ सां उखाड़ण वारो शेर खुदा आहे। पर हीअ निहार जेको अञा मां जे पेट में आहे, तंहिं वक़्तु उनजो शान त निहार। साम्हूं जो महबूब जी ज़ात आया। तारीख़ लिखे थी त सोने मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे चेहरे जे मथां जीअं जो बीबी फातिमा बिन्त असद जी निगाह पई, निगाह पवण जी देरा रसा टुटी वया, संगर टुटी वया। अम्मा साइण उथी बीठी। भेटाई साहब रहमतुल्लाह ताला ने फरमाइंदो नवनियर दहडामणियो। वाह शेर खुदा तुझी ताकत। नवनियर दहडामणियो 15 पींढ पयास, पर जॾहिं पंहिंजा सजण ॾिठास त छिरक छिनाई हिकिड़ो। महबूब खे ॾिसंदे ई रसा टुटी वया। अदा जेको शेर खुदा पंहिंजे मां जे पेट में आहे त उन जे वालिदा जा रसा टुटी पवन, उन शेर खुदा खे कंध में रसो विझी ऐं छिकी ॾींदो? न न, हुननि जो अली को ॿियो हूंदो। असांजो अली शेर खुदा आहे, असांजो अली हैदर करार आहे। हज़रत अली उल मुर्तज़ा जी थी विलादत। महबूब घर न आहिनि, महबूब केॾा ॿार ॿाहिरि वियल आहिनि। वाह अली वाह, तुंहिंजो इश्क, तू पेट में भी सोहणे महबूब खे सुञातो, हाणे दुनिया में आयो। दुनिया में जीअं जो हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हु जी विलादत थी, महबूब मक्के में न आहिनि, ॿाहिरि के कम सां वियल आहिनि। कुझु ॾींहंनि खां बाद में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबा मुबारक पाण मक्के में वापसि मोटिया। ख़बर पई त बीबी फातिमा जे घर अल्लाह सोनो चंड खां भी सोनो पुट अता कयो आहे। छो त महबूब रहन भी अम्मा साइण वटि पिया, ऐं बीबी फातिमा बिन्त असद मां वारो प्यार ॾींदी हुई महबूब साईं खे। महबूब साईं ते वॾी शफ़क़तूं कंदी हुई, ऐं महबूब बि महबूब आहे, महबूब भी महबूबा। बीबी फातिमा बिन्त असद जे जॾहिं इंतकाल थियो, जॾहिं गुज़ारे वई अम्मा साइण, त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात पाण साहबन खे फरमायो, बाबा ईअं कयो, मुंहिंजी अम्मा साइण फातिमा बिन्त असद गुज़ारे वई आहे, जे मुझे मथा शफ़क़तूं कयूं, जे मूंखे मां वारो प्यार ॾिनो। मुंहिंजी मां त 6 सालनि जो हुस त गुज़ारे वई हुई, पर मुंहिंजी मां फातिमा बिन्त असद मूंखे मां वारो प्यार ॾिनो। हाणे जॾहिं क़ब्र तयार थियनि त मां महबूब खे ॿुधाइजो। जेॾीमहिल सैयदा जी क़ब्र तयार थी, मदीने वारा महबूब पाण आया क़ब्र ते अची करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात फरमाए, पाण फरमायो सभु पोइते थी वञो, मां महबूब पाण क़ब्र में सुम्हंदुसि।
मां पाण पंहिंजी अम्मा साइण जी कब्र में सुम्हंदुसि। महबूब जी ज़ात हज़रत फातिमा बिनत असद रज़ी अल्लाह ताला अन्हा जी कब्र में पाण लेटिया। हज़रत फातिमा जे कफन मुबारक जे लाइ पाण पंहिंजो जुबो मुबारक अता कयूं। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात पंहिंजी चाची हज़रत बीबी फातिमा बिनत असद रज़ी अल्लाह ताला अन्हा जो जनाज़ो पढ़ायो ऐं महबूब पंहिंजनि हथनि मुबारकनि सां हज़रत फातिमा बिनत असद खे कब्र में लाथो। महबूब सां जेको केरु वफ़ा करे त महबूब वफ़ा करे ॿुधाईंदो आहे। महबूब मोटी आया मके में, ख़बर पई त नंढड़ो शहज़ादो ॼाओ आहे। पाण सिधा घर आया, चाची खे चवण लॻा, चाची लखे मुबारक अल्लाह तोखे तमामु सुहिणो पुट अता कयो आहे। चाची जी तवे हाओ सोना महबूब अल्लाह पुट त अता कयो आहे, पर अजीब ॻाल्हि आहे। अम्मा ख़ैर आहे? सोना महबूब सोहणो भी ॾाढो आ, रंग भी सोहणो थस, नैन नक्श भी सोना। अज 1500 साल गुजरी विया आहिनि, 1500 साल खां बाद भी सैयद सोहणो हुंदो आ या न? सैयद सोहणो हुंदो आ या न? या औलाद आ शेर खुदा जी। 1500 सालन खां बाद भी अज भी सैयद के निहार त सैयद के निहारे सिकू लंदियूं हन त उन्हनि जो ॾाढो शेर खुदा के सोहणो हुंदो। सोना महबूब बचड़ो भी ॼाओ आहे भी ॾाढो सुहिणो, पर मसइलो आहे हिकिड़ो, अॼु 3 ॾींहं थी विया आहिनि, न को का शइ खाधी अथसि ऐं न को अखियूं खोलियूं अथसि। अॼु 3 ॾींहं थी विया आहिनि, खाए भी का शइ कोन थो। खीर थी पीआरियांसि त खीर ते भी इनकार थो करे ऐं अख भी कोन थो खोले, अलाए अख में को मसइलो अथसि। महबूब मुस्कुराए था फरमाइनि, अम्मा मूंखे त ॾे, अम्मा मूंखे त ॾे। शेर खुदा के महबूब हंज में था खणनि, अल्लाह अकबर कबीरा। 3 ॾींहनि जो ॿार जे 3 ॾींहनि ताईं अख न खोली, महबूब जे हथ में ईंदो वयो अखियूं खोले ॾिनई। मूं चयो अकुल जा अंधा तूं नबी जे इल्म ते एतराज़ थो करी। हिते 3 ॾींहनि जे ॼावल अली खे भी ख़बर आहे त मुस्तफ़ा मके में न आहे। अली खे ॼमंदे ख़बर आहे त नबी हिते आहे कोन, ॿाहिरि वयल आहे, अचे मूंखे हंज में खणे त मां अख खोलियां। यार जे अली के ॼमंदे ख़बर आहे जेको मुस्तफ़ा जो नौकर आहे त नबी जे इल्म जो कमाल कहिड़ो हूंदो। जे तोखे समझ में नथी अचे, हिकिड़े खे अली समझ में नथो अचे, ॿिए खे नबी जो इल्म समझ में नथो अचे, अदा हाणे मुक़द्दर पंहिंजे ते रोयो ही त अल्लाह मुस्तफ़ा जे सदके सुन्नन जो मुक़द्दर भलो कयो आहे जो महबूब सां बि प्यार कनि त हैदर करार सां बि प्यार कनि। महबूब हंज में खयो, शेर खुदा अख थो खोले। हाणे फरमाइनि था, ओ फातिमा ही अली कसम खणी आयो हो त दुनिया में पहिरियों चेहरो मुस्तफ़ा जो ॾिसंदुसि। महबूब जे चेहरे खे तो निहारे, महबूब जो चेहरो त महबूब जो चेहरो आहे न। अल्लाह अकबर, महबूब जो चेहरो त कमाल आहे न। अल्लाह तो हजरत पीर मेहर अली शाह रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइन था, मुख चंद बदर शाह शानी ये, मथे चमक दिलाट नूरानी ये, काली जुल्फ ते अख मस्तानी ये, मखमूर अखीन मद भरियां, इस सूरत नु मैं जान आखां के जाने जहान आखां। चवे तो मेहर अली त कायनात जी जान आ। इस सूरत नु मैं जान आखां के जाने जहान आखां, ते जे मैं सच आखां ते रब दी मैं शान आखां। जिस शान तो बनिया सब शाना, ए सूरत शाना पेश नजर, रहे वक्ते नजाते रोजे हशर, बिच कबर ते पुल थी जद होसी गुजर, सब खोटियां थी सन तद खरियां, सुबहान अल्लाह मा अजमलका मा अहसनका मा अकमलका। किथे मेहर अली, किथे तेरी सना, किथे मेहर अली, किथे तेरी सना, गुस्ताख अखी किथे गालड़ियां। ये तो महबूब जो चेहरो आ ना, जरे अली दिसे थो न त हर कंहिंजी मोहब्बत पंहिंजी आ न। पीर मेहर अली शाह जी पंहिंजी आ, ॿियनि शाइरनि जी पंहिंजी आ। पीर मेहर अली शाह त सॼो हुस्न जमाल ॾिसी बयान कयो। छा कयो साईं? ॾाढिया ॾिसी बयान कयो। छा कयो? ॾिसी बयान कयो।
महबूब जी ज़ात बार बार मेहर अली शाह के दीदार करायो त मेहर अली त महबूब के दिसी बयान कयो। हाणे कई वीचारा शाइरन जन मुस्तफा के दिठो ना है, जन मुस्तफा के असां बि त ॾिठो त कोन्हे न। रब छल उहो वक़्तु आणे त महबूब खे ॾिसूं। अण ॾिठे पे मुस्तफा जो तारीफ़ कयो न। ऐं केॾो कमाल आहे यार, अण ॾिठी शइ जी बि कॾहिं तारीफ़ कबी आहे। तव्हां चओ साईं इस्लामाबाद तमामु सुहिणो शहर आहे त तव्हां खां केरु पुछे कॾहिं ॾिठो अथव? अगरि ॾिठो त कोन्हे। मां चवंदो यार चरियो आहे त ॾिठो ई कोन्हे, तोखे कहिड़ी ख़बर थिए थी? पर ही वाहिद महबूब जी ज़ात आहे जंहिंखे ॾिठो कोन्हे। अण ॾिठे ई गाज़ी मुमताज़ जहिड़ा जानू पिया क़ुर्बान कनि। अण ॾिठे ई अण ॾिठे इल्मदीन शहीद जहिड़ा जानू क़ुर्बान पिया कनि। अण ॾिठे काइनात जे अंदरि 1.5 अरब मुसलमान चवे तो महबूब तुंहिंजे नाले था सभु कुझु क़ुर्बान। महबूब ही जान जी तका औकात ही कोन्हे, जान जी तका हैसियत ही कोन्हे। काइनात सॼी तुंहिंजे कदमनि तां क़ुर्बान। पोइ जन ॾिठो उन्हनि जो त कमाल पंहिंजो आहे। हैदर करार त ॼमंदे ई मुस्तफा खे ॾिठो, पर जन न ॾिठो उहे चरिया आहिनि त जन ॾिठो हूंदो उन्हनि जो मक़ाम छा हूंदो। तॾहिं के चयो जब हुस्न था उनका जलवा नुमा अनवार का आलम क्या होगा। अली उल मुर्तज़ा ने ॾिठो हूंदो महबूब खे त वाह वाह न 3 ॾींहंनि जी बुख लही वई हूंदी। 3 ॾींहंनि जी बुख लही वई हूंदी। जो जब हुस्न था उनका जलवा नुमा अनवार का आलम क्या होगा। है कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा। इत कायनात चरी वते अण ॾिठे जन ॾिठो हूंदो तंहिंजो कमाल छा हूंदो। जन महबूब के ॾिठो हूंदो। अल्लाह अकबर। जिस वक्त थे खिदमत में उनकी अबू बकर उमर उस्मान अली। वो मंजर महबूब के अबू बकर भी ॾिसे पियो, उमर फारूक भी ॾिसे पियो, उस्मान गनी भी ॾिसे पियो, हैदर करार भी ॾिसे पियो। हर सहाबी भी महबूब के ॾिसे पियो ऐं पंहिंजी उञ बि लाहे पियो, बुख बि लाहे पियो। ऐं महबूब के ॾिसी चए थो त घोरिया हीउ जहान हू कुन घोरे घोरिया जंहिं पिरे साण 7 सारे जेॾियूं सोना कुल कायनात तुंहिंजे कदमनि तां क़ुर्बान। जिस वक्त थे खिदमत में उनकी अबू बकर उमर उस्मान अली। उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। महबूब जा यार मुस्तफा सां गॾु वेठा हूंदा। उन घड़ी जो छा चवण। शेरे ख़ुदा महबूब खे ॾिठो। हाणे 3 ॾींहंनि खां हैदर करार का शइ खाधी बि कोन्हे। अॻ में त ॾिठो कोन हुयो, हाणे ॾिसी वरितई, अखि खोलियई ऐं 3 ॾींहंनि खां का शइ हैदर करार खाधी पीती कोन्हे। छो त हैदर खे बि ख़बर आहे त मां मुस्तफा जो ग़ुलाम आहियां, त दुनिया में आयो आहियां त का निराली शइ मुंहिंजे पेट में वञे सभिनी खां अॻ में। अॼु बि पाण सुती ॾींदा आहियूं न, चवंदा आहियूं त कंहिं नेक माण्हू जी सुती ॾिजे। हैदर करार 3 ॾींहं थी विया आहिनि। महबूब हंज में खयो, अम्मा साइण थी चवे ॾिठई बि कोन पए। अजीब ॻाल्हि आहे, तुंहिंजे हंज में पवंदे अख खोले छॾियई। महबूब था चवनि ही सुन्नन जो पीर आहे, हीअ सुन्नन जो पीर आहे, मुस्तफा खे सुञाणे थो, अदब वारो आहे, बेअदब न आहे। महबूब जी ज़ात हाणे 3 ॾींहंनि जो बुखायल महबूब पहिरीं खुराक जेका सोने हैदर करार जे पेट में थी वञे न, महबूब पंहिंजे लुआब दहन मुबारक पंहिंजे वात मुबारक में ही आंगुर विझनि था, पंहिंजे लुआब मुबारक कढनि था, सोने हैदर करार जे वात मुबारक में था विझी छॾनि। अल्लाहु अकबर। हैदर करार जे पेट में पहिरीं खुराक जेका वई सा मुस्तफा जी लुआब मुबारक। महबूब लुआब विधी
लुआब विझण खां बाद में महबूब हैदर करार खे वेझो कयो। महबूब खे ख़बर आ त इहो उहो हैदर आ जेको हैदर जंहिंजी औलाद हज़रत अली अल मुर्तज़ा जी औलाद, जंहिंजी औलाद करबो बला जे अंदर उञायल ऐं बुखायल मुंहिंजे दीन जी सर बुलंदी जे लाइ विढ़ंदी। महबूब हज़रत शेर खुदा खे वेझो कयो पंहिंजे बात मुबारक जे। वेझो करण खां बाद में महबूब पंहिंजी ज़ुबान मुबारक ॿाहिरि कढी, ॿाहिरि कढे पाण हैदर करार जे बात मुबारक में पंहिंजी ज़ुबान मुबारक विधो। जीअं जो सोने हैदर करार जे बात मुबारक में अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बात मुबारक में मदीने वारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी ज़ुबान मुबारक विधी त 3 ॾींहंनि जो बुखायल अली उल मुर्तज़ा मुस्तफ़ा जी ज़ुबान खे चूसण शुरू थी वियो। यार केॾियूं न बरकतूं मिलियूं हूंदियूं। लुआब जेका खारे खूह में हिकिड़ो फुड़ो महबूब विझन त क़यामत ताईं उन जो पानी मिठो थी वञे। अली अल मुर्तज़ा जे बात मुबारक में लुआब पई। लुआब खां बाद में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी ज़बान मुबारक चूसराई। महबूब हंज मां खणी अम्मा फातिमा बिन्त असद जे हवाले कयो। हाणे कुछ देर गुज़री, मां कुछ देर खां बाद में ॿार खे खीर पीआरींदी आहे। कुछ देर गुज़रण खां बाद में हाणे अम्मा साईं सोचियो त नंढड़े शहज़ादे हैदर खे सैयदना अली अल मुर्तज़ा जो नालो हैदर संदन मां बीबी फातिमा रखियो ऐं अली नालो रखियो मदीने वारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम। अम्मा साईं सोचियो हाणे कुछ देर थी वई आहे, इन नंढड़े हैदर खे बुख लगी हूंदी, हाणे खीर पीआरियास। अम्मा साईं हंज में जो विझे त शेर खुदा पंहिंजे मां जो थञ पीअण खां इनकार करे छॾियो। अम्मा वरी विधो झोली में, वरी इनकार करे, वरी झोली में विझे, वरी इनकार करे। महबूब खे वरी अची अर्ज़ कयो, सोना महबूब अघारो त तुंहिंजी ज़ुबान मुबारक चूसे पे पर वरी बि खीर नथो पीए, मसइलो छा आहे? महबूब मुस्कुराए था फरमाइनि जे नबी जी ज़ुबान जी लज़्ज़त चूसी आहे, हाणे हिन खे ॿी शइ कीअं वणंदी? उर्ते करे वरी मां मुस्तफा करीम जी ज़ात पंहिंजी लुआब मुबारक खे पंहिंजी ज़ुबान मुबारक ॾियांसि। वरी जो महबूब शेर खुदा जे बात मुबारक में ज़ुबान रखनि त हैदर करार मुस्तफा जी ज़ुबान मां बरकतूं हासिल करण शुरू थी वियो। अदा इहो हैदर असां ऐं तव्हां जो पीर आहे। इहो हैदर असां ऐं तव्हां जो पीर आहे जेको अबू बकर अली उस्मान ऐं उमर खां चिड़े उहो बि मोमिन न आहे ऐं जेको हैदर खां चिड़े उहो बि मोमिन न आहे। मोमिन थियण जे लाइ चइनि यारनि सां प्यार करणु लाज़िम आहे। मुस्तफ़ा जे हर सहाबी सां प्यार करणु लाज़िम आहे। महबूब जे बचड़नि सां प्यार करणु लाज़िम आहे। महबूब जे घर वारनि सां प्यार करणु लाज़िम आहे। अल्लाह इहे सभु बरकतूं सुन्ननि खे अता कयूं आहिनि। अल्लाह तव्हां खे सलामत रखे।